अहम ख़बर आहे हवास शेयर कंदासीं। सिंध जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट खे कामयाब थियण ते वाधायूं ॾिनियूं आहिनि। हवास ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। दी डेमोक्रेट्स पैनल खे वाधायूं ॾियां थो, इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। हवास ख़बर शेयर कंदासीं। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट खे कामयाब थियण ते वाधायूं ॾिनियूं। अवां ख़बर शेयर कंदासीं। दी डेमोक्रेट्स पैनल खे वाधायूं ॾियां थो, इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। अवां ख़बर शेयर कंदासीं। पाकिस्तानी मीडिया जे मंज़रनामे में KUJ जो किरदारु मज़बूत आहे। PP पंहिंजी लीडरशिप जे विजन तहत सहाफ़ती हक़नि लाइ कोशा रही आहे। हिकु भेरो ॿीहर अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट खे कामयाब थियण ते वाधायूं ॾिनियूं आहिनि। अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। दी डेमोक्रेट्स पैनल खे वाधायूं ॾियां थो। पाकिस्तानी मीडिया जे मंज़रनामे में KUJ जो किरदारु मज़बूत आहे। PP पंहिंजी लीडरशिप जे विजन तहत सहाफ़ती हक़नि लाइ कोशा रही आहे। सिंध हुकूमत KUJ जी नई क़यादत सां गॾिजी सहाफ़ियुनि जा मसइला हल कंदी। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो अहिड़ो चवणु आहे।